इसराइल जा 6 ॾींहं बि गज़ा ते ज़मीनी ऐं फ़िज़ाई हमला जारी। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंक 1416 थी वियो। 6000 खां वधीक ज़ख़्मी थियण जी तस्दीक़। 3.5 लख खां वधीक बेघर थी चुका। परॾेही मीडिया मूजिबि मिस्र बि गज़ा जे पनाहगीरनि खे महफ़ूज़ रस्तो ॾियण खां इनकार करे छॾियो। रेड क्रॉस गज़ा जूं इस्पतालूं मुर्दा ख़ाननि में तब्दील थियण जो ख़दशो ज़ाहिर कंदे आलमी बिरादरी खे इमदाद ऐं रज़ाकार मुहैया करण जी अपील करे छॾी। इसराइली हुकूमत पारां यरगमाल बणायल इसराइली फ़ौजनि ऐं शहरनि जी आज़ादी ताईं गज़ा जो घेरो पेट्रोल, बिजली, पाणी ऐं खाध खुराक जी रसद बंदि रखण जो ऐलान करे छॾियो। गॾियल अरब इमारात जे सदर जो अमेरिकी सदर सां फ़ोन ते राब्तो। हमास इसराइल छिकताण बाद ख़िते में पैदा थियल सूरत हाल ते ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻवाननि पारां गज़ा में खाध खुराक जो सामान यकीनी बणाइण ते ज़ोर। अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन इसराइल पहुची वियो। नेतन्याहू सां मुलाक़ात। सऊदी वलीअहद, ईरानी सदर ऐं तुर्क सदर विच में बि टेलीफोनिक राब्तो। गज़ा जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। गज़ा घेराव ख़त्म करण ऐं जंग बंदी करण जो मुतालबो। पाकिस्तान फ़लस्तीन ते इसराइली जारियत बंदि करण जो मुतालबो करे छॾियो। गज़ा ते हमलनि जी मज़म्मत। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त फ़लस्तीन ते इसराइली ज़ुल्मनि जी मज़म्मत कयूं था। गज़ा में शहरी आबादी खे निशानो बणायो पियो वञे। बालारेल कश्मीर में भारतीय फ़ौज इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं करे रही आहे। आर्मी चीफ जी जनरल आसिम मुनीर सां क़तर जे हथियारबंद फ़ौज जी चीफ ऑफ स्टाफ लेफ्टिनेंट जनरल सालिम हमद अकील अल नबी जी मुलाक़ात। ISPR मूजिबि क़तर जे हथियारबंद फ़ौज जे सरबराह GHQ में आर्मी चीफ सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान पेशेवराननि मामलनि, इलाक़ाई सूरत हाल ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान ऐं क़तर जा भाइपी वारा लाॻापा आहिनि। पाकिस्तान क़तर सां लाॻापनि खे अहमियत ॾिए थो ऐं क़तर जी निगाह सां ॾिसे थो। पाक फ़ौज क़तर जी हथियारबंद फ़ौज सां दिफ़ाई ऐं सिक्योरिटी ताउन वधाइण जी ख़्वाहिशमंद आहे। क़तर जे चीफ ऑफ स्टाफ ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ पाक फ़ौज जी कोशिशुनि जी वाखाण कई। बलोचिस्तान में 2 चैलेंजिस के मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हिकु चैलेंज सिक्योरिटी जो आहे, ॿियो गवर्नर्स जो आहे। गवर्नर्स ते ॻाल्हायूं था त सूबाई अख़्तियारियूं चवनि थियूं त वसीला महदूद आहिनि। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ सहाफ़ियुनि जे वफ़द सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जी स्मगलिंग सबबि मुल्की मईशत खे नुक़सान थियो आहे। रियासत ख़िलाफ़ मुहिम हलाई वेंदी आहे। कानूनी अफ़गान पनाहगीरनि खे न कढियो वेंदो। जेके बि गैर कानूनी परॾेही आहिनि उन्हनि ख़िलाफ़ 31 अक्टूबर बाद कार्रवाई थींदी। जालसाज़ी ज़रिए अफ़गाननि खे फैमिली ट्रेस में शामिल कयो वियो। रिकॉर्ड में बि फेरफार कई वई। मुलविज़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। सेनेट जे घरू विज़ारत बाबति कमेटी जे इजलास दौरान नादरा चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मुनीर अफ़सर ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त जालसाज़ी ज़रिए अफ़गाननि खे जाली फैमिली ट्रेस में शामिल कयो वियो। जाली सुञाणप कार्ड जारी करण वारे मामले ते 84 अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वयूं। अहलकार जाली दस्तावेज़नि बग़ैर फिंगरप्रिंट्स जा तस्वीर जे रिकॉर्ड में फेरफार कंदा रहिया आहिनि।
सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि इजलास। वर्ल्ड बैंक जे वफ़द, निगरान सूबाई वज़ीरनि अमलदारनि जी शिरकत। इजलास में वर्ल्ड बैंक जे मंसूबनि ते गौर कयो पियो। इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई त वर्ल्ड बैंक जे 13 मंसूबनि ते कमु हलंदड़ आहे। वर्ल्ड बैंक मंसूबनि में सोलर पावर पार्क, सरकारी ऑफिसनि जी सोलराइज़ेशन ऐं सोलर होम सिस्टम शामिल आहिनि। कराची में मिल्कियतुनि जी सर्वे वारो मंसूबो मार्च 2024 खां शुरू कयो वेंदो। शिकारपुर पुलिस SHO समेत धाड़ेलनि हथां अगवा थियल 5 एहलकारनि खे बाज़ियाब कराइण में नाकाम। DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ धाड़ेलनि सां डील करण जूं कोशिशूं शुरू करे छॾियूं। इलाइक़े जे बासर शख़्स खे एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ मदद करण जी दरख़्वास्त। धाड़ेलनि एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ गिरफ़्तार धाड़ेल महर जतोई जी आज़ादीअ जो शर्त रखी छॾियो। सिंध हुकूमत धाड़ेल महर जतोई जी गिरफ़्तारीअ ते 50 लख रुपया इनाम रखियो हो। कंबर पुलिस धाड़ेल महर जतोई खे कुझु ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो हो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 5 पुलिस एहलकारनि जे अगवा ते ॻणती जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कोट शाहू थाणे मां एहलकारनि जो अगवा संगीन मामिलो आहे। मामले जी आला सतह जांच कराई वञे। अगवा कयल पुलिस एहलकारनि जी महफ़ूज़ बाज़ियाबी खे यकीनी बणाए वञे। DG रेंजर्स सिंध पारां कंधकोट जो दौरो। कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन बाबति ब्रीफिंग वरिती। DG रेंजर्स मेजर जनरल अज़हर वकास पारां कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण, शहरनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाइण ऐं क़ौमी शाहरा ते वधीक चौकियूं क़ाइम करण जी हिदायत करे छॾी। मेजर जनरल अज़हर वकास ऑपरेशन ते इत्मिनान जो इज़हार कंदे चयो आहे त धाड़ेलनि ऐं सहूलतकारनि जी लिस्ट ठाहे कार्रवाई कई वञे। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खे 2 महीना मुकम्मल। पुलिस शहीद जान मोहम्मद महर क़ातिल ऐं समूरा सहूलतकार गिरफ़्तार करण में नाकाम। सिंध जे निगरान हुकूमत पारां बि क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ कयल वाइदा वफ़ा न थिया। शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज बणियल। कलम धणियुनि पारां बि मुसलसल 2 महीननि खां एहतजाज जो सिलसिलो जारी। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सखर में सहाफ़ियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब वारो अलामती बुख हड़ताल कई वई। एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि जो चवणु हो त सखर पुलिस शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार करण लाइ सखणनि दिलासनि खां सवाइ कख भञी बीणो नाहे कयो। सिंध जे निगरान हुकूमत बि पंहिंजा वाइदा वफ़ा नाहिनि कया। शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि ऐं समूरनि सहूलतकारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। सखर जी अदालत पारां शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ते कावड़ जो इज़हार। अदालत JIT जो नोटिफिकेशन, अख़बाराई रिपोर्ट ऐं जवाबदारनि जी मिल्कियतुनि जा तफ़सील तलब करे वरिता। अदालत पुछाणो कयो त क़ातिल गिरफ़्तार न थियण जो सबबु छा आहे।
गिरफ़्तार सहूलतकार बख्शू बाबर ऐं मुनव्वर महर रिमांड ते जेल हवाले। बुधणी 26 अक्टूबर ताईं मुलतवी। कराची जे इलाइक़े शाह फैसल टाउन में इमारत करण सबबि 5 ॼणा फोत थियण वारे वाक़े जो निगरान वॾे वज़ीर नोटिस वरितो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा 4 अमलदार मुअतल। जांच लाइ 3 रुकनी कमेटी क़ाइम। निगरान वॾे वज़ीर जी हिदायत ते SBCA कोरंगी जो डायरेक्टर मोहम्मद ज़िया, डिप्टी डायरेक्टर वसीम राजा, सीनियर बिल्डिंग इंस्पेक्टर तनवीर खान ऐं बिल्डिंग कंट्रोलर खुरम रिज़वान खे मुअतल कयो वियो। 2 ॾींहं अॻु नई ठहंदड़ इमारत करण सबबि 5 ॼणा फोत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। घारो ऐं पन्नो आकल में गैर कानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि ख़िलाफ़ कार्रवायूं। 10 ॼणा गिरफ़्तार। पन्नो आकल भरिसां बाइजी शरीफ़ में पुलिस कार्रवाई करे गैर कानूनी तौर तरसियल 4 अफ़गान शहरियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। ठटे जे शहर घारो में पुलिस होटलनि ऐं दुकाननि ते कमु कंदड़ 6 अफ़गान शहरियुनि खे गिरफ़्तार करे लॉकअप हवाले करे छॾियो। जामशोरो अदालत जाली डोमिसाइल ज़रिए IBA टेस्ट पास कंदड़ KP वासी खे सज़ा ॿुधाए छॾी। अदालत दो साबित थियण ते शांगला वासी इसरार खान खे 3 साल क़ैद ऐं 10,000 रुपया ॾंढ जी सज़ा ॿुधाई। KP वासी इसरार खान जाली डोमिसाइल ते IBA टेस्ट पास करे मास्टर बणिजी वियो हो। मलीर में पुरतौरान मज़ाहिमत ते फोरन जी फायरिंग में शिकारपुर वासी क़तल। शाह लतीफ़ टाउन में हथियार बंदन अलीगुल चन्ना खां फुर करण जी कोशिश कई त हुन मज़ाहिमत कई। फोरन मज़ाहिमत करण ते अलीगुल चन्ना खे फायरिंग करे क़तल करे फरार थी विया। पुलिस वाक़े जो इतला मिलण ते पहुची मार्जीवेल जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त अलीगुल चन्ना दुबई में मज़दूरी कंदो हो। कुझु ॾींहं अॻु वापसि आयो हो। मक़तूल अलीगुल चन्ना शिकारपुर जे लखीदर वारे इलाइक़े जो रहवासी हो। लखी गुलाम शाह वेझो महमूदाबाद बाग वारे इलाइक़े में घर अंदर बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फोत। नौजवान वकार सुमरो पंहिंजे घर अंदर बिजली ठाहीं ते करंट लॻण सबबि बेहोश थी वियो। खेसि सखर अस्पताल आंदो वियो, जिथे इलाज दौरान वकार सुमरो दम ॾेई छॾियो। दड़ो शहर ऐं भरपासे में बदअमनी वधी वई। पुलिस एहलकार बग़ैर महफ़ूज़ बणियल। लोठियासिम नाले वटि हथियारबंद पुलिस एहलकार महबूब सुमरो खां मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं रोक रक़म फुर करे फरार। फुर वाक़े ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि ठट्टो रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। धरणे सबबि केतिरे वक़्त ताईं ट्रैफ़िक मुअतल रही। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर कयल मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं रोक रक़म वापसि कराई वञे। ठारू शाह में भिरिया स्टाफ वटि संगावती तकरार तां चाचा नई भाइटनि में झेड़ो। लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। पुलिस 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। क्रिकेट वर्ल्ड कप जी 10हीं मैच में ॾखण अफ्रीका ऑस्ट्रेलिया 134 रन्स तां बदतरीन शिकस्त ॾेई छॾी। ॾखण अफ्रीका पारां ॾिनल 312 रन्स जो टारगेट हासिल करण जी कोशिश कंदे ऑस्ट्रेलिया 41 ओवर में 177 रन्स ते ढेर थी वई।